خانپورمهر वेझो محمد اڪرم मलक ऐं शर बिरादरी जे ॿिनि धुरनि जे विच में ज़रعي ज़मीन ते हलंदड़ ڇڪताण वधी वई आहे जॾहिं त ॿिन्ही धुरनि जे माण्हुनि पारां हिक ॿिए ख़िलाफ़ धारदार एहतिजाजी मुज़ाहिरा कया। हिकु धुर शर बिरादरी जे माण्हुनि मिराब खान शर ऐं इतला शर एहतिजाज कंदे मीडिया खे ॿुधायो त 11 साल अॻु अब्दुल अज़ीज़ मलक खां 4 एकड़ ज़रعي ज़मीन ख़रीद कई हुई, जेका ज़मीन असांजी आहे। असां कंहिंजी बि ज़मीन ते कब्ज़ो नाहे कयो। असीं 11 सालनि खां आबाद कंदा अचूं पिया। इलाइक़े जे हर माण्हू खे ख़बर आहे। इन्हनि ॿुधायो त गुल हसन मलक नाले शख़्स 4 हथियारबंद वठी ज़मीन ते अची कब्ज़े जी कोशिश कई ऐं असांजे हारियुनि खे भॼाए छॾियो। असीं शरीफ़ माण्हू आहियूं, कंहिंसां बि जहिड़ो न आहे। मलक बिरादरी जा माण्हू बिना जवाज़ असांखे तंग करे रहिया आहिनि। इन्हनि मुतालबो कयो आहे त मामले जो नोटिस वठी जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ फराहम कयो वञे। होॾां मलक बिरादरी जे माण्हुनि गुल हसन मलक, हुसैन बख्श मलक, अल्लाह बचायो, अली गौर ऐं ॿियनि मुखालिफ़ धुर ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते ॻोठाणनि गुल हसन मलक मीडिया खे ॿुधायो त असांजो मिराब खान शर सां ज़मीनी मामले ते मसइलो हलंदड़ आहे। हिन ॿुधायो त मीर शेरियार खान शर वटि थियल फ़ैसिले मूजिबि असीं मिराब खान शर खां 15 लखनि रुपयनि में ज़मीन ख़रीद कई आहे, पर हिन बावजूद मिराब खान शर माण्हू वठी इन्हनि जी ज़मीन ते ज़बरदस्ती कब्ज़ो कयो आहे। अहिड़ो इतला पुलिस खे बि कयो आहे। इन्हनि वस वारनि खां घुर कई आहे त साफ़ शफ़ाफ़ जांच कराए ज़मीन तां कब्ज़ो ख़तमु कयो वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। होॾां लुंड बिरादरी चौकी इंचार्ज रफ़ीक अबड़ो राब्तो थियण बैदि ॿुधायो त बिल्कुलु ॿिन्ही धुरनि में ज़मीन तां मामिलो हलंदड़ आहे। सुभाणे DSP मीरपुर माथेलो सुल्तान अहमद चांडियो वटि इंक्वायरी रखियल आहे। जीअं त उस्ताद गुल हसन मलिक वेठल ॻोठ मोहम्मद अकरम मलिक इन ज़मीन ते तकरार हले पियो मिराब खान शहर सां। मिराब खान शहर खां असां फ़ैसिले मूजिबि मीर शहरियार शहर वटि फ़ैसिलो करे 15 लखनि में ज़मीन वरितीसीं। उन बावजूदि शहर बिरादरी जा माण्हू मिराब खान वठी करे अची 50 खां 80 माण्हू बंदूकनि लठनि ऐं कुआड़नि सां गॾु अची ज़मीन ते कब्ज़ो कयो। उन बावजूदि असां SC लोंड बाज़ार ऐं SHO खानपुरमहर DSP मीरपुर माथेलो खे रिपोर्ट करण बावजूदि HC जेको आहे त लोंड बाज़ार वारो उहो सिर ज़मीन मौक़े ते आयो। उन मौक़े ते शहर बिरादरी क़ौम जा माण्हू जेके आहिनि HC लोंड बाज़ार रफ़ीक अबड़े खां न निकिरी सघिया, उन कब्ज़ो न हटाए सघियो। महिरबानी करे आला ऑफिसरनि खे मुंहिंजी जेका गुज़ारिश आहे त उहा कब्ज़ो हटाए ॾिनो वञे। हीअं जेका अब्दुल अज़ीज़ मलिक खां वरितल आहे 11 सालनि जी, जेको कब्ज़ो बि मां वटि आहे, आबादी मां पाण कंदो आहियां, हर शइ पाण कंदो आहियां। उन खां पोइ हे शरपसंद अची करे कल्ह जेको आहे 4 हथियारबंद वठी मुंहिंजी ज़मीन ते हारी कमु करे पियो, उन खे धमकियूं ॾेई हुन डुकाए छॾियो। अॼु बि मुंहिंजा माण्हू जेके हारी आहिनि, न कंहिं वटि हथियार आहे, न कंहिं वटि अहिड़ी का शइ आहे। उते ज़मीन जो कमु करनि था पिया, पंहिंजी ज़मीन ते ई बीठा आहिनि ऐं ज़मीन जो ई कमु करनि था। न कंहिं ते असांजो कब्ज़ो आहे, न कुझु आहे। असांजी पंहिंजी मिल्कियत आहे। संधी जेका 11 सालनि खां अॼु ताईं मुंहिंजी आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।